पर बरसात वारनि अगवा जो नओं तरीक़ो ईजाद करे वरितो। नलका ठाहिण जे बहाने नौजवान खे घुराए अगवा करण जी कोशिश के घोटकी पुलिस हथियारबंद नथा घोटकी रहवासी नौजवान खे मुबैना अगवा थियण खां बचाए वरितो। जागीरानी गैंग 5000 लालच ॾेई अगवा करण जी कोशिश कई। घोटकी रहवासी नौजवान मिस्त्री गुलाम फरीद कोलाची जूं मीडिया सां ॻाल्हियूं। SSP घोटकी उमर तुफैल जी हिदायतुनि ते स्पेशल टीम इंचार्ज इलाही बख्श गुजराणी इतला मिलंदे ई वाक़े वारे हंधि पहुतो ऐं नौजवान गुलाम फरीद कोलाची खे मुबैना अगवा थियण खां बचाए वरितो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। जागरण फोन पे नलको मां ठाहे 5000 रुपया खई वञे ऐं जान बि ॾींदा खणी वञे। अच्छा कॾहिं तो फोन ते ॻाल्हायो? राति साईं मां ॻाल्हायो। अच्छा राति ॻाल्हायो? हा राति ॻाल्हायो ने। अच्छा सुबुह साईं ॻाल्हायो ने। अच्छा हा पोइ तूं खे छा चयो त ॿेड़ी ते अच छा ते ॿेड़ी ते। अच्छा पोइ तूं हाणे ॿेड़ी ते वञे पियो? ॿेड़ी ते वञा पियो आहे साईं पुलिस अची वई पुलिस मूंखे बचाए वरितो। अच्छा त मूंखे अगवा करे माण्हू